वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ से आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की मुलाकात। मुल्क में अमन अमान की मजमूई सूरत हाल से ब्रीफिंग। ज़रियन मूजिब वज़ीर-ए-आज़म और आर्मी चीफ विच में थियल मुलाकात दौरान कौमी सलामती कमेटी जो इजलास भी सुभाणे तलब करण जो फैसलो कयो वियो। कौमी सलामती कमेटी में दहशतगर्दी की ताज़ी लहर के खात्मे से गौर थींदो। अस्करी क़यादत दहशतगर्दी और अफ़गान बॉर्डर सूरत हाल से ब्रीफिंग ॾींदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार माशी सूरत हाल से आगाह कंदो। तहरीक इंसाफ इमरान खान की मशावरत में तहरीक इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। मेरे सामने आकर इस चीज को वाक़िया तौर पर मुझे साबित करेंगे, पर ये वॉलंटरी उन्होंने एक्ट किया है और उन पर कोई दबाव या प्रेशर। मुझे ये बताएं कि जब मैंने तमाम मेंबरान को खत लिखा तो न आने की वजह क्या थी? मैंने तुमको इसीलिए बुलाया था कि वो तशरीफ लाएं और मेरे सामने आकर सिर्फ यही उन्होंने कहना था कि मेरे पे कोई दबाव नहीं है, मैं खुद इस्तीफा दे रहा हूँ अपनी मर्जी के मुताबिक, अपनी ख्वाहिश के मुताबिक। जिस वक्त मैं इस्तीफा मंजूर करता हूँ तो आइन और कानून को सामने रख कर सकता हूँ और उसमें दूसरी तो कोई और फैक्टर नहीं होता। पीटीआई के कुछ मुस्तफ़ा मेंबर्स जो इस्तीफा मंजूर न करण खिलाफ स्पीकर से गुझे राब्ते जो इंकशाफ। स्पीकर इज्तिमाई तौर ते इस्तीफाऊं मंजूर करण का इनकार कर छो। पीटीआई वफ़द की कौमी असेंबली के स्पीकर से मुलाकात करे मुस्तफ़ा थियल पीटीआई एमएनएस जूं गडियल तौर इस्तीफाऊं मंजूर करण की दरख्वास्त कई। ज़रियन मूजिब स्पीकर इस्तीफा न ॾींदड़ मेंबर्स के गुझन राब्तन बाबत वफ़द के आगाह कयो। राजा परवेज़ अशरफ पीटीआई के पार्लियामेंट में वापसी की दावत ॾींदे चयो आहे त गडियल तौर ते इस्तीफा मंजूर करण की आइन में गुंजाइश न है। पीटीआई एमएनएस के इनफरादी तौर ते इस्तीफाउन की तस्दीक करनी पवंदी। इस तरफ आप फैसला करते हैं कि मुझे सारे के सारे आ जाए, मेरे साथ जो है ना हैंड राइटिंग पे दे दे, और दूसरी तरफ जो है ना आप फिर 11 लोगों की रिजिग्नेशन मंजूर करवाते हैं। जो सुगुल साहब के साथ हुआ कि पहली दफा पार्लियामेंट में किसी एमएनए को इस तरह निकाला गया जो कि कभी भी इस पार्लियामेंट का तारीख में नहीं हुआ। हमने इससे मुतालबा किया है कि देखिए हम तमाम लोग शाहरुख कुरैशी साहब उस दिन खड़े हो गए, उसने फ्लोर पे कहा और तमाम एमएनए जो है ना उसके साथ इकट्ठे खड़े हो गए। उन्होंने एलानिया कहा कि हम अपनी सीट से रिजिग्नेशन दे रहे हैं, आप इसको एक्सेप्ट करें। लेकिन इसके बावजूद जो है ना ये डिलेइंग टैक्टिक्स कर रहे हैं। डिलेइंग टैक्टिक्स क्यों कर रहे हैं? कि इलेक्शन का ये फेस नहीं कर सकते। उनको पता है कि जब इलेक्शन होगा तो ये फारिग होंगे। स्पीकर पारा इस्तीफाऊं रोकण वारो अमल गैर कानूनी है। असां स्पीकर के 127 मेंबर्स जूं इस्तीफाऊं गडियल तौर मंजूर करण की दरख्वास्त कई है। पीटीआई अगवान असद कैसर चयो आहे त शाह महमूद कुरैशी से गॾिजी सभिनी मेंबर्स असेंबली मेंबर से बीही इस्तीफा ॾियण जो ऐलान कयो। कासिम सूरी डिप्टी स्पीकर तौर इस्तीफाऊं मंजूर करे चुको आहे। मुल्क में फौरी तौर इलेक्शन थियण घुर्जे। इस्तीफा मंजूर न करण जो मकसद इलेक्शन का फरार थियण आहे। सुप्रीम कोर्ट वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां इमरान खान खिलाफ 10 अरब रुपयनि की हर्जाने की दावा वारे केस में इमरान खान जो दिफा वारो हक खत्म करण वारे फैसले खिलाफ दाखिल दरख्वास्त रद्द करे छड़ी। जस्टिस मंसूर अली शाह की सरबराही में रुकनी बेंच इमरान खान की दरख्वास्त फैसलो बुधायो। अदालत ट्रायल कोर्ट और लाहौर हाई कोर्ट जो फैसलो दुरुस्त करार दे छो। फैसले की सुप्रीम कोर्ट के एक जज पारां मुखालफत कई वई। पाकिस्तान कदें भी डिफॉल्ट न कंदो। पाकिस्तान की डिफॉल्ट जूं गालियों दुश्मन ही करे सकन था। वज़ीर-ए-आज़म की क़यादत में मुल्की मसलन के मुंह ॾींदासीं ऐं हल भी कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त मुल्की हालतूं गंभीर आहिनि। महांगाई जी खात्मे लाइ कदम खणी रहिया आहियूं। ईंदड़ 5 सालनि अंदर एक्सपोर्ट सेक्टर में ग्रोथ कई त कामयाब थींदासीं। ॿोॾ सबब वॾे पैमाने ते तबाही थी आहे। मुल्क के 30 अरब डॉलर्स जो नुक़सान थियो। इलेक्शन कमीशन 31 डिसंबर से इस्लामाबाद मकानी चूंडू कराइण का मासरत करे छड़ी।
इस्लामाबाद हाई कोर्ट कावड़ जो इज़हार कंदे मकानी चूंडुनि लाइ हतमी तारीख़ पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स में चयो आहे त अवाम जो पैसो ज़ाया करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अदालती हुकुमनि जी भञकड़ी ते छो न तौहीनी अदालत जी कार्रवाई कई वञे। दिसंबर ते शाम जो 2 खां 6 बजे के विच में इंसिडेंट हुआ। नेक्स्ट डे ते उनकी मुद्दत में पुट की मुद्दत में एफआईआर दाखिल कई। दे वर टोटली ब्लैंक अबाउट इट, पर पुलिस या एग्जाम के स्कूल फैशन इट विल बी वेरी मच तमाम जल्दी उनकी पड़ताल कयूं कि सबूत की बुनियाद ते अञा इन्वेस्टिगेशन हले पई। हुनजे भाउ जे घर कुत्ते पेरो हुयो, असां डॉग ते एतिरो रिलाय नथा करे सघूं। त हिननि जॾहिं हिन खे डेड बॉडी जी ख़बर पई त सभु ॻोठ वारा उते अची बीह रहिया। त हाणे उन में उन पहिरें थी सघे थो हुनजो भाउ जेको उते आयो उहो पहिरियों ग़लति अची वियो हुजे होसि ताईं। असां इन खे इग्नोर बि नथा करे सघूं कि हिन जो घर जो माण्हू पॉसिबल हुजे। कातिल हिन जी फैमिली मां ई आहे। अहिड़ी नुयत जो क़त्ल हुन छो कयो आहे, इट्स चैलेंज फॉर अस। इंशाल्लाह असां हिन खे ॻोल्हे वठंदासीं। सांगड़ वेझो ॻोठ डिप्टी में बेदर्दी सां क़त्ल कयल दया भील जो केस 5 ॼणनि खिलाफ़ दाख़िल। JITB क़ाइम। पुलिस शक जे बुनियाद ते दया जे सॻे भाउ दयालू भील ॾेर ऐं नाठीअ खे हिरासत में वठी छॾियो। DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ जी दया भील जे तॾे ते आमद वाक़ई वारनि जो बि दौरो कयो। DIG यूनिस चांडो चयो आहे त औरत जे कातिलनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो, खेनि कानून मूजिबि सज़ा ॾियारी वेंदी। SSP सांगड़ बशीर बिरोही चयो आहे त दया भील जे क़त्ल वाक़े में संदसि कुटुंब जो कोई शख़्स मुलविस आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस लाइ चैलेंज आहे, जॾहिं त जल्द खेनि गिरफ़्तार कंदासीं। सिंध में सरकारी मुलाज़िमनि जा सर्विस बुक गुम थियण जो इंकशाफ। सिंध हुकूमत पारां लाॻापियल खातनि जे सेक्रेटरियुनि खे सर्विस बुक गुम कंदड़ ज़िम्मेवार DDOs खिलाफ़ 1 महीने अंदर कार्रवाई करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। SNGDA समूरनि खातनि जे सेक्रेटरियुनि खे लिखत में हिदायतूं जारी करे छॾियूं। उमरकोट ज़िले में डॉक्टर सईं पैरामेडिकल अमले जी सख़्त खोट। डॉक्टर सईं अमले जी खोट सबबि ज़िले जूं 168 अस्पतालूं बंदि पयल। उमरकोट जे DC सिहत वारे सेक्रेटरी ख़त लिखी आगाह करे छॾियो। ख़त में चयो वियो आहे त उमरकोट में 209 अस्पतालूं ऐं BSUs आहिनि, जॾहिं त 168 अस्पतालुनि में डॉक्टर्स न आहिनि। डॉक्टर्स मुक़ररु कया वञनि। 588 मां 478 डॉक्टर्स जूं पोस्टूं ख़ाली पयल आहिनि। ॿिए अमले जूं बि ख़ाली जायूं भरियूं वञनि। कराची जी एहतसाब अदालत पारां सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। एहतसाब अदालत आमदनी खां वधीक मिल्कियतूं ठाहिण वारे रेफरेंस में नए प्रोसिक्यूटर जा दलील मुकमल थियण बाद महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। आगा सिराज दुरानी चयो आहे तफ़सीली फ़ैसिलो अचण खां पोइ हाई कोर्ट सां राब्तो कयो वेंदो। सिंध में जारी बदवनी ते ज़ाब्तो न आयो। जैकबाद में पुरदौरा मज़ामत करण ते फौरन गड़ीखिरो जे ॻोठ सोहणो खां लहर जे रवासी शाहन लोहर खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मोटरसाइकिल काहे फरार। वारसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में हिकु औरत समेत 8 ॼणा फोत, 15 खां वधीक ज़ख़्मी। खानोबुला खान में 3 मुख़्तलिफ़ हादसनि में लाड़काने जे रहवासनि मनवर खातून ऐं पंजाब वासी शहबाज़ फोत थिया। 10 ॼणा ज़ख़्मी। जामशोर वेझो टायर बरसण कार ट्रालर हेठां अची वई, जॾहिं त औरत तस्नीम काइम खानी फोत, 3 ॼणा ज़ख़्मी थिया। झोल में पोरत
प्रभु भील ट्रैक्टर ट्राली तां फोत थी वियो। मीरपुर मातले में बस ऐं मोटरसाइकिल में टक्कर। ॻोठ साथी महर जो रवासी मोहम्मद मलूक महर फोत थी वियो। बस ड्राइवर बस चले फरार। मातली में 2 टैंकर्स में आमू सामू टक्कर। रहीम यार खान वासी अब्दुल रज़ाक फोत थी वियो। पिथोरो में तेज रफ्तार जीप बिजली जे थंबे सां टकराइजी वई। न्यू शोर वासी मोचार नोहड़ी फोत थी वियो। डिप्लोर में रोड हादसो। मोटरसाइकिल सवार नौजवान आनंद कुमार फोत थी वियो। गोटकी जे महर सरदारन जी अगवा केस में जमानत मंसूर। जीडी अगवान अली गौर महर, राजा खान महर ऐं हाजी खान महर जमानत लाइ अदालत में पेश थिया। अदालत समूरन जवाबदारन जी जमानत मंजूर करे वरिती। गोटकी जे रहवासी कंबर अली शाह जी पंहिंजे भाइटे फिदा अब्बास शाह जी अगवा जो केस महर सरदारन ते दाख़िल करायो हो। कोटड़ी बैराज स्टोर में आपाशी खाते जा करोड़ों रुपयन जा 3 रूलर चोरी थियण वारे केस में गिरफ्तार 3 जवाबदार एंटी करप्शन कोर्ट हैदराबाद में पेश। अदालत गिरफ्तार मुलाजमन मोहम्मद असलम गाढ़ी, अब्दुल वाहिद खोसो ऐं अल्लाह बख्श सोढर के जुडिशियल रिमांड ते ॿीहर नारा जेल उमाणे छॾियो। उत्तर वजिस्तान में दहशतगर्दन सां विढ़ंदे पनवाकिल ऐं फैज़गंज वासी पाक फौज जा 2 जवान शहीद। अफगान सरहद ते दहशतगर्दन जी हमले में पनवाकिल वासी पाक फौज जवान सिपाही हाफिज अब्दुल रहमान जोड़े जो शहादत माणी। संदस अबाणे ॻोठ में तॾो विछायो वियो। उत्तर वजिस्तान में दहशतगर्दन सां विढ़ंदे फैज़गंज वासी जवान सूबेदार शुजा मोहम्मद शरबी शहीद थी वियो। पाक फौज जवान जी शहादत जो इतला वारसन खे ॾिनो वियो। मढ़ ॻोठ पहुचण ते फौजी एजाज़ सां तदफीन कई वेंदी। 13 ताईं हिन जो कमु हलियो। ठेकेदार मूंखे फोन कई त भाई हाणे तुंहिंजे पघार जेका असां नथा ॾेई सघूं। उन खां पोइ ठेकेदार जो राब्तो बि न आहे ऐं वक़्तन ब वक़्तन हिते इंजीनियर वग़ैरह ईंदा रहंदा आहिनि। बाक़ी ठेकेदार जेको आहे इहे लफ़्ज़ चई जेको आहे वापसि न आयो आहे अञा ताईं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे की 12-13 साल गुज़री विया। हुन खां बाद इन के मथे पीपल्स पार्टी जा बैंक के बि इन ते अमल कोन करायो, न इन ते कमु करण जी वॾी ॿिया शुरू करे अनकम्पलीट। इन जे वजह सां असांजो सॼो इलाइक़े जा नियाणियूं आहिनि इलाही परेशान आहिनि। स्कूल मुकमल कयो वञे। असां नियाणियूं मलिर जे खोए ॻोठ में नियाणियुनि लाइ ठहंदड़ गर्ल्स हाई स्कूल जी इमारत 12 साल गुज़रण बावजूद मुकमल न थी। अख़्तियारनि नोटिस न वरितो। नियाणियूं तालीम हासिल करण लाइ ॾोरां इलाइक़नि न वञण ते मजबूर। इलाइक़े वासियुनि पारां स्कूल जो कमु जल्द मुकमल करण जो मुतालबो। कराची टेस्ट में न्यूजीलैंड जी पाकिस्तान खिलाफ पोजीशन मुस्तहकम। कैबी टीम पहिरीं इनिंग 612 रन्स ते डिक्लेयर करे छॾी। केन विलियमसन जी डबल सेंचुरी। न्यूजीलैंड के पाकिस्तान खिलाफ 174 रन्स जी सरसी हासिल। पाकिस्तान पारां इब्रार अहमद 5 विकेट्स वरतियूं। नोमान अली 3 रांदीगरनि खे आउट कयो।